केमिस्ट्री क्लास ॾहों बाब चौथों सबक अठों लिपिड्स आवां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवां के सुञाणण स्कूल में भलीकार। अॼोके लेक्चर जा मौजू आहिनि लिपिड्स ऐं फैटी एसिड्स। Lipids are a family of organic compounds that are mostly insoluble in water. Lipids नामियाती मुरकबनि जी अहिड़ी फैमिली हूंदी आहे जेका पाणीअ में अणगरंदड़, meaning they do not mix well with water. इन जो मतिलबु आहे त उहो पाणीअ सां चङी तरीक़े सां मिक्स कोन थींदी आहे। There are three main types of lipids. Lipids जा टे अहम क्लास आहिनि। नंबर पहिरियों आहे ट्राइग्लाइसराइड्स, नंबर ॿियों आहे फास्फोलिपिड्स ऐं टियों आहे स्टीरोल्स। ही टे लिपिड्स जा क़िस्म आहिनि। Lipids are insoluble in water, means hydrophobic, water repellent. Lipids पाणीअ में अणगरंदड़ हूंदा आहिनि, यानी उहे हाइड्रोफोबिक थियनि था, पाणीअ खे उहे रिपेल कंदा आहिनि। जेकर तव्हां लिपिड खे पाणी में मिलायो त उन में अंदरि लिपिड जेके आहिनि मिक्स कोन थींदा। तेल ऑयल जेको आहे उहो लिपिड जो हिकिड़ो मिसाल आहे, या चर्बी जेका आहे ॿियो मिसाल आहे। चर्बीअ खे तव्हां पाणी में मिलायो त मिक्स कोन थींदी, छो त चर्बी वाटर रिपेलेंट थींदी आहे। बट easily soluble in Blues reagent, पर Blues reagent में ये आसानी सां ॻरी वेंदा आहिनि। Blues reagent छा आहे? डाइथाइल ईथर ऐं इथाइल अल्कोहल जी 2:1 में मिलावट हूंदी आहे। हाणे तव्हां जेकॾहिं Blues reagent में तव्हां लिपिड खे ॻारियो त उन में तव्हांजी ॻरी वेंदी। And organic solvents like ether, benzene, acetone, carbon tetrachloride and chloroform, इहा ई लिपिड पाणीअ में त तव्हांखे नेगेटिव टेस्ट मिलंदी, हुनजी सॉल्युबिलिटी पाणी में न ॻरंदी, अलॻि थी बीह रहंदी। पर तव्हां जेकॾहिं नॉन पोलर सॉल्वेंट खणो, क्लोरोफॉर्म, बेंजीन, ईथर या को बि, त उन में तव्हांजी लिपिड जेका आहे उहा ॻरी वेंदी। जनरली लिपिड्स आर कंपोज्ड ऑफ एलिमेंट्स लाइक कार्बन, हाइड्रोजन एंड ऑक्सीजन। आमतौर ते लिपिड्स कार्बन, हाइड्रोजन या ऑक्सीजन जा ठहियल हूंदा आहिनि, बट देयर आर सम लिपिड्स विच कंटेन नाइट्रोजन एंड फास्फोरस टू। पर कुझु असांजा लिपिड्स अहिड़ा आहिनि जंहिंजे अंदरि तव्हांखे फास्फोरस बि मिलंदो ऐं तव्हांखे वरी किथे किथे नाइट्रोजन पिणु मिलंदी आहे। लिपिड्स आर दी बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ सेल्स। लिपिड्स असांजे जीव घड़नि जा तामीराती यूनिट हूंदा आहिनि, उन्हनि मंझां ई असांजा जीव घड़ा ठहनि था। Plasma membrane is made up of phospholipid bilayer. Plasma membrane phospholipid bilayer यानी ॿिटे तह जो ठहियल हूंदो आहे। The heads of the structure are made of phosphate that are charged. इन लिपिड बायलेयर जा जेकी मथा थियनि था, हिकिड़ो अंदरे पासे ॾांहुं मथा निकितल हूंदा आहिनि ऐं ॿियो वरी ॿाहिरें पासे ॾांहुं, इहे चार्ज्ड हूंदा आहिनि ऐं चार्ज्ड हुजण जे करे छा थींदो आहे, इहे हाइड्रोफिलिक हूंदा आहिनि, पाणी खे पसंदि कंदा आहिनि, वाटर में ॻरी वेंदा आहिनि। While the tail is made up of lipids fats that are hydrophobic, repel water. ऐं जेके वरी पुछ थियनि था, जेके विच में लिपिड बायलेयर जे विच में हूंदा आहिनि, इहे वरी चर्बी जा ठहियल हूंदा आहिनि ऐं इहे हाइड्रोफोबिक थींदा आहिनि, यानी इहे पाणीअ खे रिपेल कंदा आहिनि, पाणी में अणगरंदड़ हूंदा आहिनि। फैटी एसिड्स। फैटी एसिड्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लिपिड्स। लिपिड जो बिल्डिंग ब्लॉक फैटी एसिड हूंदो आहे। दे आर लॉन्ग चेन सेचुरेटेड और अनसेचुरेटेड कार्बोऑक्सिलिक एसिड्स। फैटी एसिड्स लॉन्ग चेन सेचुरेटेड या अनसेचुरेटेड कार्बोऑक्सिलिक एसिड्स हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते पाल्मिटिक एसिड ॾिसो, C15H31 COOH। COOH कार्बोऑक्सिलिक एसिड असांजो फंक्शनल ग्रुप आहे ऐं ॿिए पासे खां C15H31 यानी हिकिड़ी तमामु ड्रिगी चेन आहे। स्टीयरिक एसिड में बि ॾिसो C17H35 ऐं उन में कार्बोऑक्सिलिक एसिड जो ग्रुप लॻल आहे। इहे फैटी एसिड्स जेके आहिनि पाण में गॾिजी करे हिकिड़ो मोनोमर पाल्मिटिक एसिड जो, ॿियो मोनोमर, टियों मोनोमर, चोथों मोनोमर, पंजो मोनोमर पाण में गॾिजंदा आहिनि, त तॾहिं हुनजी जेका ड्रिगी चेन ठहंदी आहे पाण में गॾियल तौर ते, उहा वञी करे लिपिड ठाहींदी आहे। जीअं असां ग्लूकोज़ इहे तमामु घणा जॾहिं मोनोमर्स पाण में मिलनि पिया त वञी करे तॾहिं हिकिड़ो स्टार्च ठहे पियो, जंहिंखे असां पॉलीमर सॾियूं पिया। सो लिपिड जेको आहे उहो पाण पॉलीमर आहे। फैटी एसिड्स जेके आहिनि उहे हिन जा बिल्डिंग ब्लॉक्स आहिनि या मोनोमर्स आहिनि, जिन मां लिपिड तयारु थींदो आहे। These acids form esters. Oils are fats with glycerol in the presence of mineral acids. Fatty acids मदन तेजाबनि जी मौजूदगी में ग्लाइसरोल सां मिली ईस्टर्स ठाहिनि था। ईस्टर्स छा आहे? तेल या चर्बी हूंदो आहे। मिसाल जे तौर ते हीअ असांजो ग्लाइसरोल आहे, इन सां असां फैटी एसिड्स मिलायूं इन द प्रेज़ेंस ऑफ मिनरल एसिड्स। हाणे तव्हांजो फैटी एसिड जेके आहिनि उहे असांजा हिते टे मॉलिक्यूल आहिनि, 1 2 ही 3। हेॾा ई आर जेका आहे उहा अल्काइल ग्रुप खे ज़ाहिर करे थी। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो, हीअ असांजो फैटी एसिड आहे। हाणे ही असांजो OH C डबल बॉन्ड O जेको आहे, इहो हेॾां वारो तव्हांजो फंक्शनल ग्रुप थी वियो।
कार्बो ऑक्जेलिक एसिड वारो, ही आर जेका आहे इहा अल्काइल चेन आहे, इहा केतिरी वॾी बि थी सघे थी। हाणे ही समरी अल्काइल चेन आहे, ही कार्बो ऑक्जेलिक ग्रुप आहे। हाणे इहो कार्बो ऑक्जेलिक ग्रुप हिकिड़ो यूनिट हिनखे रिप्रेज़ेंट थो करे। अहिड़ो ही ॿियो बि हिते ईंदो, अहिड़ो ई हिते टियों बि ईंदो। हाणे इहे टई किथे आहिनि, ही हिते मौजूदु आहिनि, ही टई आहिनि कार्बो ऑक्जेलिक ग्रुप। हाणे ही जेको सी डबल बॉन्ड OH आहे, हिते छा थींदो, ही जेको OH आहे इहो रिमूव थी वेंदो। हेॾां जेको आहे हिकिड़ी हाइड्रोजन रिमूव थींदी, ही OH हितां निकितो, हितां हाइड्रोजन रिमूव थींदी, ही बॉन्ड वञी करे हिन कार्बन सां मिलंदो। हाणे ॾिसो त ही O ही वारो O मौजूदु आहे साॻियो ई, इहो O हिते अचे कार्बन सां मिलियो, ही कार्बन डबल बॉन्ड O आहे। हाणे ही छा थियो, हितां हीअ OH रिमूव थी वई, ही कार्बन हिते C डबल बॉन्ड O सां मौजूदु आहे। ही बॉन्ड जेको आहे हितां हीअ हाइड्रोजन निकिरंदी त इहो बॉन्ड वञी करे ऑक्सीजन सां मिलंदो। हेॾां ग्लाइसरोल सां ही हिकिड़ो अची करे असांजो फैटी एसिड हिते कनेक्ट थियो, हिन सां अची करे ऑक्सीजन सां ही फैटी एसिड ॿियो कनेक्ट थींदो, हिन सां अची करे टियों कनेक्ट थींदो त इहो असांजो ट्राइग्लाइसरोल थी वियो। इहे असांजा आयल या फैट हूंदा आहिनि। सो जेके असांजा फैटी एसिड्स आहिनि उहे ग्लाइसरोल सां मिली करे मिनरल एसिड्स जी मौजूदगीअ में ईस्टर्स ठाहींदा आहिनि। टेबल 4.2 ॾिनल आहे, डिफरेंशिएट बिटवीन फैट्स एंड आयल्स। चर्बी जंहिंखे असां सॾियूं था फैट, ऐं आयल तेल, उन में फ़र्क़ु बयानु कयो। फैट जेको आहे दीज आर सॉलिड्स एट ऑर्डिनरी रूम टेम्परेचर। चर्बी आम गर्मी पद ते सख़्तु हालत में मौजूदु हूंदी आहे, ऐं आयल्स जेके आहिनि उहे आम गर्मी पद ते लिक्विड्स जी सूरत में मिलंदा आहिनि। नंबर ॿियों, असांखे जेके फैट्स आहिनि चर्बियूं, दे आर ऑब्टेन्ड मेनली फ्रॉम एनिमल्स। इहे चर्बी असांखे मुख्य तौर ते जानवरनि जे जिस्मनि मां मिलंदी आहे, जॾहिं त आयल्स जेको आहे मुख्य तौर ते असांखे ॿूटनि मां मिलंदा आहिनि। नंबर टियों इहो आहे त फैट्स आर सेचुरेटेड कंपाउंड्स। फैट्स चर्बी सेचुरेटेड कंपाउंड हूंदो आहे, यानी कार्बन जी जेका वैलेंसी आहे 4, उहा सिंगल बॉन्ड सां फुली सेटिस्फाइड हूंदी आहे, ऐं कार्बन टू कार्बन जो बि पाण में सिंगल बॉन्ड हूंदो आहे। आयल्स जेके आहिनि उहे अनसेचुरेटेड कंपाउंड्स हूंदा आहिनि, यानी कार्बन टू कार्बन किथे किथे डबल बॉन्ड मौजूदु हूंदो आहे। इन जे करे पोइ वरी आयल खे छा थींदो आहे त हाइड्रोजिनेशन कराए उनखे वरी पोइ गिह में, यानी कि जेको वनस्पति गिह थींदा आहिनि उन्हनि में तब्दील कयो वेंदो आहे, छो त उन्हनि में अञा हाइड्रोजन जी कमी हूंदी आहे। नंबर 4, दे हैव हाई मेल्टिंग पॉइंट्स। चर्बी फैट जी मेल्टिंग पॉइंट हाई हूंदी आहे, आयल्स जी मेल्टिंग पॉइंट लो थींदी आहे। नंबर 5 आहे त दे इंक्रीज कोलेस्ट्रोल लेवल इन बॉडी। फैट्स असांजे जिस्म में कोलेस्ट्रोल जी सतह खे, उन जे मिक़दार खे वधाईंदा आहिनि। इन जे करे असांजे जेके आर्टरीज़ आहिनि उन्हनि में ब्लॉकेज थी वेंदी आहे, जंहिंजे करे वरी हार्ट ते दबाव पवंदो आहे। इन जे करे गिह ऐं ॿियूं अहिड़ियूं जेके शयूं आहिनि सणबियूं, जिन में चर्बी जो तमामु घणो मिक़दार आहे, उहो असांखे सिहत जे लिहाज़ खां मना थियल हूंदो आहे त उनजो मिक़दार घटि वापरायो वञे। आयल्स जेके आहिनि दे मेंटेन कोलेस्ट्रोल लेवल इन अवर बॉडी। आयल्स जेके आहिनि उहे असांजे जिस्म जे अंदरि कोलेस्ट्रोल लेवल खे मेंटेन कंदा आहिनि। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।